सकरन खां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद जमाली। खेपड़ा हाउस सकरन ते हर साल जीअं हिन साल बि मुमताज़ अहमद खेड़ो, शौकत हुसैन खेड़ो ऐं निसार अहमद खेड़ो पारां हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जश्न विलादत मज़हबी अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें सिंध जे मशहूर नात ख़्वाननि नात शरीफ जा नज़राना पेश कया, जिन में वकील अहमद पंवर, इमदादी अतारी, अल्ताफ भट्टी शामिल हुआ। हिन महफ़िल मिलाद जी ख़ुसूसियत इहा बि हुई जो ही महफ़िल मिलाद गुज़िरल 2 सदियुनि खां लाॻीतो बिना कंहिं वक़फ़े जे हर साल थींदो आहे। जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जी शख़्सियतुनि खां सवाइ आलमनि हाफ़िज़नि समेत मज़हबी अॻवाननि शिरकत कई, जिन में दावत इस्लामी जो तालका निगरान हाफ़िज़ मुख़्तियार अली करमी, कारी फुरकान अतारी, अलामा शाज़िब मदनी, गुलाम मुर्तज़ा मक्सी, काज़ी परवेज़ सनाई, एडवोकेट मुश्ताक मलिक, शहजाद मस्तोई, एडवोकेट मोहम्मद अली अब्बासी, ताहिर ज़फ़र अबड़ो, बासित कीरियो, अब्दुल्ला शेख, फैसल शेख, राजा खान ज़ादा, अला बख्श बिरोही, एहसान शाह शामिल हुआ। उन खां अॻु प्रोग्राम जे मेज़बाननि मोहम्मद अली खेड़ो, आशिक़ हुसैन खेड़ो पारां आयल मेहमाननि जो आदर भाव कयो वियो। आख़िर में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जी ख़ुशीअ में समूरनि आयल मेहमाननि जी शानदार मेहमान नवाज़ी कई वई, जॾहिं त हर साल जीअं हिन साल बि 2 ॾींहं सुबुह जो उर्स जी ख़ैरात जो अहतमाम कयो वियो।